सकरन रिपोर्ट कुर्बान मरी जस्कम चेयरमैन सन्नान कुरैशी समेत मरकजी क़यादत ऐं कारकुननि ते जेल में तशद्दुद बहरिया टाउन मंसूबे ख़िलाफ़ जस्कम सकरन पारां नेशनल प्रेस क्लब आॾो सैयद मसूद शाह फैज़ कीरियो ख़ैर मोहम्मद लाखो अलण सिंधी इलियास जूने जो डॉक्टर सैफ बलोच जी अॻवानी में मुल्क में इंसाफ़ ऐं कानून जो अलामती जनाज़ो रखी मासूम ॿारनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल करे बहरिया टाउन ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त जंहिं मुल्क में ॻाल्हाए न सघिजे, वसीलनि जी मालिकी न हुजे, हक़ घुरणु गुनाह हुजे ऐं मुल्क में अंधेर नगरी चरबट राजा जो कानून हलंदो हुजे ऐं पंहिंजे हक़ घुरणु गुनाह हुजे त उन मुल्क जे कानून जो जनाज़ो रखी उन मथां दुआ घुरणु बहितर आहे। हुननि चयो त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं मरकज़ी क़यादत मथां लांढी जेल में तशद्दुद कयो पियो वञे। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जेल इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं त मलिक रियाज़ जी वंगार वहण बंदि करे सिंध जे आशिक़नि धरती धणियुनि सां ज़ुल्म बंदि कया वञनि। ॿियनि सूरत में सॼी सिंध अंदरि हिकु भरपूर एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। बुख हड़ताल में अब्बास सोलंकी, अख्तर रिंद, नज़ीर सोलंकी, इमदाद रिंद, आलिम कीरियो समेत ॿियनि कारकुननि शिरकत कई।